नाज़रीन ख़बर जो सिलसिलो जारी आहे। अव्हांखे मेड़ खां ख़बर ॾींदा आहियूं त 1 महीनो 10 ॾींहं अॻु राइस मिल जे मालिक वापारी सिकंदर मैसर जे घर में लॻल 2 करोड़ जे धाड़े वारे वाक़िए में पुलिस तरफ़ां हिन वक़्त ताईं कंहिं बि क़िस्म जी अॻुभराई नाहे कई वई, जॾहिं त मुतासिर फरियादी जी निशानदी ते संदसि भाउ सुभान मैसर ऐं पुलिस जमादार सोढल उर्फ़ सोढो सोलंकी खे पुलिस थाणे में आराम सां विहारे छॾियो आहे। संदसि खां का बि पुछा ॻाछा न थियण ऐं मुतासिर वापारी खे धमकियूं मिलण वारे अमल ख़िलाफ़ राइस मिल एसोसिएशन जे सदर न्याज़ बुढ़ो मुतासिर वापारी सिकंदर मैसर ऐं नानक राम प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त एसएसपी दादू फरक रज़ा मलक जी बेध्यानी सबबि मेड़ में बदअमनी चोट ते चढ़ी वई आहे। सिफ़ारशी एसएचओ मेड़ मुनीम लाड़ जेको संदसि वालिद वेझो दोस्त आहे, हिननि चयो त वापारी सिकंदर मैसर जे घर में लॻल 2 करोड़ जे धाड़े में एसएचओ मेड़ जो ख़ासि पुलिस जमादार सोढल सोलंकी मुलविस आहे। फरियादी जी निशानदेही बाद बि हिन वक़्त ताईं जवाबदार खे थाणे में विहारे आसाइश मुहैया कई पई वञे ऐं का बि रिकवरी न थी आहे। हिननि चिठा ॾींदे चयो त जेकॾहिं 3 ॾींहंनि अंदरि धाड़ो रिकवर न थियो त असां वापारी ऐं सिंध बलोचिस्तान जो राइस मिलूं बंदि करे रोडनि ते निकिरी ईंदासीं ऐं शटर बंदि हड़ताल करे इंडस हाईवे ते धरना हंया वेंदा। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।